मुझो नालो बख्शल थलो आहे ऐं हिकिड़ो किताब जेके थियल ही ॿियो किताब रोशन पब्लिकेशन खां आयो आहे तब्दीली जो फ़लसफ़ो हुन ते मुख़्तसिर तव्हां ॿुधण सां ॻाल्हि ॿोल करणी आहे सभिनी दोस्तनि खे हक़ मौजूदु। सभ खां पहिरीं इहो त अॼु तब्दीली सियासत इनकलाब जमहूरियत कॉमरेड इहे सभु लफ़्ज़ ख़राबु थियल आहिनि ऐं ख़ुदि हुकमरान क़ुवत उन्हनि लफ़्ज़नि खे इस्तेमालु कनि थियूं। तब्दीली मां मुराद रुॻो असांजे इमरान ख़ान ऐं PTI जी हुकूमत ज़हन में थी अचे पई ऐं ईअं ई सियासत लफ़्ज़ कॉमरेड लफ़्ज़ जेका वज़ाहत मां ॾेई चुकियुसि। हक़ीक़त इहा आहे त सिंधी में फ़लसफ़े जे अंदरि तमामु घटि किताब आहिनि ऐं तमामु घटि लिखियो वियो। तर्जुमा आहे तमामु भलो कमु आहे साईं इब्राहिम जोए साहिब जो, रशीद भट्टी जो, मोहम्मद बुर्ड़े जो ऐं कंहिं हथे सिकंदर मुग़ल जो। बाक़ी सिंधी में इहो मवाद घटि हो तंहिंजे करे हिन ते कोशिशि कईसीं। हूअं बि सियासी शागिर्द आहियूं, मार्क्सिज़म जा शागिर्द आहियूं त पोइ फ़लसफ़े सां त असांजो रिश्तो वरी बीहे थो। न सिर्फ़ु असांजो पर पूरी दुनिया जे अंदरि मज़लूमनि ऐं महतूमनि जो रिश्तो इन फ़िक्र ऐं फ़लसफ़े सां बीहे थो। छा जेका जो जेकॾहिं समाज खे बदिलाइण तव्हांजो मक़सदु ऐं आदर्श आहे त पोइ समाज जी तब्दीली जो सुवालु असांजो सुवालु आहे ऐं तब्दीली जो अमल हर जॻह ते जारी ऐं सारी आहे। हिन वक़्तु बि जॾहिं तव्हां मूंखे ॿुधो था ऐं मां ॻाल्हायां थो त मां पाण तब्दील थी रहियो आहियां, तव्हां तब्दील थी रहिया आहियो ऐं साइंस ऐं इल्म जो मक़सदु बि तब्दीली जे इन अमल खे सम्झणु हूंदो आहे। मुख़्तलिफ़ इल्म जेके आहिनि उन तब्दीली जे अमल खे सम्झण जी कोशिशि आहे ऐं जीअं जीअं तब्दीली जो अमल पेचीदा थिए थो फितरत में थींदो थो वञे, मुख़्तलिफ़ सूरतूं वठे थो त पोइ इल्म बि बदिलजनि था। मिसाल जे तौर ते जेकॾहिं हिकिड़े दौर में सिर्फ़ु हिकिड़ी मिकान की दुनिया हुई ऐं मिकान की कानून हुया त उन दौर में असां ॾिसूं था त माना हरकत मिकान की आहे त असां इन मिकान की हरकत खे पढ़ंदड़ इल्मु फिज़िक्स असां चवंदा आहियूं जो साइंस जे अंदरि हूंदी आहे। साॻियो वक़्तु पोइ बाद में कीमियाई जेके तब्दीलियूं आहिनि उनखे असां केमिस्ट्री पढ़ंदी आहे, उन तब्दीलियुनि खे उनजे कानूननि खे वज़ह कंदी आहे, उनजो खदोखाल ठाहींदी आहे। ईअं ई पोइ असां ॾिसूं था बायोकेमिकल आहिनि ऐं पोइ हयातियाती तब्दीलियूं आहिनि जंहिंखे बायोलॉजी पढ़े थी ऐं पोइ सोशोलॉजिकल चेंजिस आहिनि। समाज जी तब्दीली जो जेको अमल आहे इन खे पोइ ख़ुदि समाज जा मुख़्तलिफ़ इल्म पढ़नि था ऐं फ़लसफ़े जो मौज़ू कंहिं ख़ासि शोबे जी तब्दीली न पर बज़ाते ख़ुदि तब्दीली आहे। तब्दीली आहे छा, इहो फ़लसफ़े जे अंदरि पुराणो बहस रहियो आहे। यूनान जे अंदरि हेराक्लिटस जॾहिं चयो त तव्हां साॻे दरिया में 2 दफ़ा पेर नथा विझो छो त उहो तब्दील थी रहियो आहे त हुन इहो ई चयो पिए त फ्लक्स आहे, हिकिड़ो वैक्रो आहे, शयूं बदिलजनि थियूं पियूं ऐं का बि शइ साॻी नथी रहे। ऐं ईअं असां ॾिसूं था त बाद में परमनाइदस हिकिड़ो ॿियो फ़लसफ़ी हुयो यूनान जो, उन इहा ॻाल्हि कई त इहो जेका तब्दीली आहे इहो हिकिड़ो इल्यूजन आहे, हिकिड़ो माया आहे, धोखो आहे, शराब आहे अखियुनि जो, वजूद थो थिए ऐं उहो बदिलजे कोन थो। किताब जेको आहे सो बिलो कोन थो थिए, बिलो किताब कोन थो थिए, इहे अलॻि अलॻि वजूद आहिनि ऐं जेका तब्दीली आहे इन वजूदनि में आहे। इन ई फ़लसफ़े खे अॻियां ज़रूरु घणो कयूं, पाण हुन तफ़सील में वञी नथा सघूं था जेका घणो हिते वक़्तु सिर्फ़ु 10 मिंट आहे त समाजी तब्दीली जो जेको अमल आहे, तारीख़ जी तब्दीली जो जेको अमल आहे ऐं मां सम्झां थो त जंहिंखे तमामु अहसन नमूने सां सृष्टिवाद सभ खां पहिरीं हेगल सम्झायो, छो त फ़लसफ़े जे अंदरि उरुस्तू जे रस्मी मंतक खां पोइ 2000 साल उन्हनि जी रस्मी मंतक जी ई हुक्मरानी रही आहे जंहिंखे सभ खां पहिरीं कांट धकायूं ऐं पोइ बाद में असां ॾिसूं था त उन सॼी सिस्टम खे हेगल ॾाढो डेवलप कयो ऐं पोइ मार्क्स ऐं पोइ अने अॼु त हिन जदरियात जे इल्म ते तमामु घणा माण्हू कमु कंदा आहिनि। भास्कर आहे, थियोडर एडोर्नो आहे ऐं हाणे त पर हीअ जेको किताबु आहे बेसिकली हीअ हिकिड़ी अलफ़ बे ते आहे जदली कैटेगोरियुनि ऐं कानून जे हवाले सां। असां कानून जे हवाले सां किताब सिंधी में ॿिया बि हुया पर हीअ कैटेगोरीज़ ते असां वटि घटि लिखियल आहिनि। मिसाल तौरु हूंद ऐं अणहूंद, महदूद ला महदूद, जुज़वी कुली, अहिड़े क़िस्म जूं जेके कैटेगरीज़ आहिनि हिन में पूरी फ़हिरिस्त आहे हिकिड़ी जंहिंमें 8-10 कैटेगरीज़ खे मूं डील करण जी कोशिशि कई आहे ऐं उहे दर्जे बदर्जे कॾहिं आदर्श ऐं कॾहिं समाजवाद जे मैगज़ीन में छपिजी रहियूं
उन्हनि खे हिते सहिड़ण जी कोशिशि कई वई आहे। जोहर ऐं ॾेख, कतई ऐं निस्बती, सबब ऐं नतीजो, कुल ऐं जुज़, लाज़िमत ऐं इतफ़ाक़, महदूद ऐं लामहदूद। सो इन्हनि कैटेगरीज़ जे बहाने बेसिकली हिकिड़ो कोशिशि इहा कई वई आहे त समाज जे अंदरि थींदड़ मुख़्तलिफ़ तब्दीलियुनि लाइ को असांजो ख़ाको जुड़ी सघे। हीअ हिकिड़ी ABC आहे, हिनखे को फाइनल या को फाइनल त इल्म में थींदो कोन्हे। भलो जुमिलो ॾाढो लेनिन जो त जेकॾहिं इल्म ऐं हक़ीक़त हिकु थी वञे त हूंदा समूरियूं साइंसिस ख़तमु थी वञनि। सम्झ ऐं हक़ीक़त जेकॾहिं हिकु थी वञे हमेशह उन में फ़र्क़ु रहंदो आहे। सो हिकिड़ी इब्तिदाई कोशिशि आहे त जीअं सिंध जो नौजवान ऐं उहो बि हिकिड़ी सियासी अख सां, हिकिड़ी सियासी कारकुन जे हथ सां लिखियलु हिकिड़ो उहो माना मामिलो आहे जेको इब्तिदाई नोयत जो आहे। ज़रूरु पढ़णु घुरिजे। जेकॾहिं असांखे समाज जी तब्दीली जो को बि ख़ाको कोन्हे त पोइ असां उन में पंहिंजो हिसो कीअं था जोड़े सघूं। या त हिकिड़ो दफ़ो इहो आहे त समाज जी तब्दीली असांजे सोच ऐं फ़िक्र खां आज़ादु आहे। हक़ीक़त में सिर्फ़ु फितरी तब्दीलियूं असांजी सोच ऐं फ़िक्र खां आज़ादु हूंदियूं आहिनि। सिज उभिरे थो, लहे थो, मौसमूं मटिजनि थियूं, आसमाननि धरती जी हैसियत पूरी काइनात में तमामु न हुजण बराबरि आहे। त इन करे उहे जेके तब्दीलियूं थियनि थियूं उन्हनि में त असांजो को रोल कोन्हे। पर समाजी तब्दीलियूं में इंसान जो, फ़र्द जो, गिरोहनि जो तमामु वॾो रोल आहे। तारीख़ ॿियो कुझु बि कोन्हे, समाज ॿियो कुझु कोन्हे, माण्हू जी सरगर्मियूं आहिनि। ऐं इहो जदलियाती नुक़्ते नज़र खे वाज़े करण जी हिकिड़ी कोशिशि आहे जेको शयुनि खे हिकिड़ाई में ॾिसे थो, जेको शयुनि खे तारीख़ी तसलसुल में ॾिसे थो, जेको सिर्फ़ु शयूं कोन थो ॾिसे। आम तौर ते ॿ नुक़्ते नज़र रहिया आहिनि हिन फ़लसफ़े जे अंदरि। हिकिड़ो जंहिंखे असां चवंदा आहियूं ग़ैर जदलिया माबाद तबहियाती नुक़्ते नज़र आहिनि, ॿियो जदलियाती नुक़्ते नज़र। हक़ीक़त इहा त जदलियात ऐं फ़लसफ़े जो नालो अचे थो त असांजे माण्हुनि खे छिक पइजी थो वञे त यार इहो त हाणे अलाए छा हूंदो, असां किथां न पूरो कंदासीं। पर इहा अटेम्प्ट्स असांखे करणा पवंदा। असांखे साइंस में पाण भर थियणो पवंदो, असांखे फ़लसफ़े में पाण भर थियणो पवंदो। दुनिया जेको कुझु बि हिन में पोइ करे चुकी आहे उहो गॾियल आहे ऐं हुन में मुस्तफ़ीद थियणो पवंदो। हिकिड़ो दौरु आहे यूनान खां दुनिया सिखे थी, ॿियो दौरु आहे त माण्हू वरी अरबन खे ट्रांसलेट करे थी, त हीअ वरी हिकिड़ो टियों दौरु आहे जॾहिं असांखे वापसि हुन खां सिखणो पवे थो पियो। सो उन में ॿ नुक़्ते नज़र आहिनि। हिकिड़ो नुक़्ते नज़र जेको ग़ैर जदली आहे उहो त सम्झे थो त हीअ काइनात जे अंदरि शयूं कटियल आहिनि, शयूं आहिनि, उहे हिक ॿिए खां कटियल आहिनि, ग़ैर तारीख़ी अंदाज़ में उनखे ॾिसबो आहे। ऐं रस्मी मंतक बेसिकली उहो आम शौर ऐं उहो ग़ैर जदली हिकिड़ो नुक़्ते नज़र आहे जेको ख़ुदि मज़हबी शौर में बि उनजो इज़हार थिए थो ऐं आम शौर में। जदली नुक़्ते नज़र शयुनि खे हिकिड़ाई में ॾिसे थो ऐं सिर्फ़ु शयुनि खे न, हू हिन काइनात ऐं दुनिया खे रिश्तनि जो मजमूओ थो सम्झे। हू जॾहिं छो त रिश्तो जॾहिं ॻाल्हि थी कजे तॾहिं पोइ हुनजा सभु छेड़ा बहस हेठि अचनि था। इहो मामिलो केॾो सादो कोन्हे त आइदर आर वारो मामिलो न हूंदो आहे ऐं इहो शयुनि खे तारीख़ी तसलसुल में ॾिसंदो आहे। सो बेसिकली हीअ जदलियाती नुक़्ते नज़र खे हिकिड़े सादे आम फ़हम अंदाज़ में सम्झाइण जी हिकिड़ी कोशिशि आहे। पोइ ॾाढी ख़ुशी थींदी ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते नौजवान हिन किताब खे मोट ॾियनि था पिया। हिन खां पहिरीं जेको किताब थिए हुनखे बि मोट ॾियनि था पिया ऐं पढ़नि था पिया। मुंहिंजे लाइ फ़लसफ़े जे शागिर्द हैसियत में, साइंस जे शागिर्द हैसियत में मुंहिंजे लाइ ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त सिंध जे अंदरि हिन संजीदा सवालनि ते बहस हले थो पियो ऐं मुख़्तलिफ़ दोस्त उन मुख़्तलिफ़ अंदाज़ में उनखे ॾिसनि था, सवाल कनि था। ऐं सुभाणे वरी के नवां पैदा, जीअं उहो शाइर जो आयो त कल और आएंगे महफ़िल में मुझसे बेहतर कहने वाले तुमसे बेहतर सुनने वाले। त इहे सुभाणे हिकिड़ा नवां दोस्त ईंदा ऐं पंहिंजी बदिलियल हक़ीक़तुनि खे नए अंदाज़ में सम्झाईंदा। असांजो उस्तादु हूंदो आसिम हक़ हूंदो, हुनखे उहो शेर ॾाढो वणंदो। हर बार तेरे हुस्न का होता है समा और हर बार मुझे चाहिए अंदाज़ बयां और। त जीअं जीअं हुस्न जो समा बदिलबो त पोइ अंदाज़ बयां बि बदिलबो ऐं मूंखां बहितर कमु करण वारा पैदा थींदा ऐं उहो इन तमामु पेचीदा मसइले खे जेके इंतहाई सादे अंदाज़ में वरितो वेंदो आहे। असां साइंसिस खे बि सादे अंदाज़ में था वठूं। असांजे समाज जे अंदरि जहिड़ो कर घटि ई कमु थियो आहे। कंहिं दौर में मुश्तबा राशदी जो किताबु आयो ख़ुदा जी तलाश शायदि, त उन में उहे असांजा बहस मुबाहिसा थींदा, उन ते ॻाल्हि ॿोल थींदी। सो मां सम्झंदुसि त हीअ किताबु सिंध जे अंदरि फ़लसफ़े जे पढ़ंदड़नि ऐं सियासत जे शागिर्दनि लाइ हिकिड़ो लाभाइतो किताबु साबित थींदो। हिक ते थी बि रहियो आहे। तव्हां सभिनी दोस्तनि